नासिरीन क्रिकेट वर्ल्ड कप 5 अक्टूबर खां भारत में शुरू थी रहियो आहे। 13 मेगा इवेंट में 10 टीमूं हिस्सो वठंदियूं। वधीक तफ़सील पेश आहिनि घनश्याम मेघवाल जी हिन रिपोर्ट में। ICC क्रिकेट वर्ल्ड कप 5 अक्टूबर खां भारत में शुरू थी रहियो आहे ऐं हर भेरे वांगुरु क्रिकेट जा मदाह इवेंट में दिलचस्प मैचूं ॾिसण लाइ बेताब आहिनि। हिन साल भारत में थींदड़ मेगा इवेंट वर्ल्ड कप जो 13हों एडिशन हूंदो, जेको 5 अक्टूबर खां 19 नवंबर ताईं 10 टीमुनि विच में खेॾियो वेंदो। गुज़िरियल वर्ल्ड कप टूर्नामेंट में जिते टीमुनि विच में केतिरा ई सनसनीखेज़ मुक़ाबला थिया, उते के वॾा अपसेट बि थिया, जिते टूर्नामेंट में कमज़ोर सम्झियूं वेंदड़ टीमूं मज़बूत टीमुनि खे शिकस्त ॾियण में कामयाब वयूं। 1999 ईस्वीअ जे वर्ल्ड कप जी मज़बूत ऐं पसंदीदा टीम पाकिस्तान इवेंट में ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड ऐं वेस्ट इंडीज़ जहिड़ियुनि वॾियुनि टीमुनि खे शिकस्त ॾेई टूर्नामेंट जो फाइनल खेॾियो। पर बदकिस्मतीअ सां हिन वर्ल्ड कप में ग्रीन शर्ट्स खे पहिरियों भेरो वर्ल्ड कप खेॾंदड़ बांग्लादेश जी टीम आउट क्लास करे वॾो अपसेट कयो। इहा फतह बांग्लादेश क्रिकेट टीम लाइ यादगार बणिजी वई। क्रिकेट जा मदाह जॾहिं बि वॾे अपसेट जी ॻाल्हि कंदा आहिनि त खेनि 2003 ईस्वी जे वर्ल्ड कप में कीनिया जी शानदार कारकर्दगी यादि हूंदी आहे। 2003 जी टूर्नामेंट वारे सेमीफाइनल में कीनिया अॻूणी आलमी चैंपियन श्रीलंका खे शिकस्त ॾेई सभिनी खे हैरान करे छॾियो हो। उहो वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया खटियो हो, पर मदाह जूं दिलियूं कीनिया खटियूं हुयूं। 2007 ईस्वीअ जे वर्ल्ड कप में कमज़ोर तरीन टीम सम्झी वेंदड़ आयरलैंड ग्रीन शर्ट्स खे शिकस्त ॾेई वर्ल्ड कप मां ॿाहिरि करे छॾियो हो। 2007 जे वर्ल्ड कप में भारतीय टीम पसंदीदा टीमुनि में शामिल हुई, जेका वर्ल्ड कप में सभ खां मज़बूत टीम तौरु मैदान में लथी। भारत वटि तेंदुलकर, सहवाग, युवराज, राहुल द्रविड़ जहिड़ा तजर्बेकार बैट्समैन मौजूदु हुआ, पर कंहिंखे कहिड़ी ख़बर त मज़बूत तरीन बैटिंग लाइन खे बांग्लादेशी बालर धूड़ करे छॾींदा। इहा फतह बांग्लादेश क्रिकेट टीम जी तारीख़ में सभ खां वॾी कामयाबी तौरु यादि कई वेंदी आहे। 2007 में पाकिस्तान खे वर्ल्ड कप खां ॿाहिरि कंदड़ आयरलैंड टीम 2011 में इंग्लैंड खे शिकस्त ॾेई वर्ल्ड कप जी तारीख़ में हिकु ॿियो वॾो अपसेट कयो। मौजूदा वर्ल्ड कप में दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड, भारत, ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान जूं टीमूं फेवरेट आहिनि, पर ॾिसणो इहो आहे त हिन टूर्नामेंट में कमज़ोर सम्झियूं वेंदड़ टीमूं मज़बूत मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ कामयाबी हासिल कनि थियूं या न।